हिन वक़्तु मौजूदु आहियां हमदर्द हाउस सकरण ते, जिते 3 डिसंबर सिंधी मीडिया पारां सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो जेको ऐलान कयो वियो आहे, उन सिलसिले में हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन, शहरी इत्तेहाद सकरण ऑर्गेनाइज़ेशन ऐं सकरण प्रेस क्लब तरफ़ां गॾियल फ़ैसिलो कयो वियो आहे त हिन सक़ाफ़ती ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाईंदासूं। हिन वक़्तु असां वटि टिनी इदारनि जा सरबराह मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त हुन 3 डिसंबर जे हवाले सां छा प्लान जोड़ियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुल मोहम्मद रिंद, चेयरमैन हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन। बेहद शुक्रगुज़ार आहियां साईं अहसान शाह जो, चेयरमैन शहरी इत्तेहाद सकरण प्रेस क्लब सकरण, काज़ी जावेद साहब ऐं उन सां गॾु उनजी सॼी टीम जो। जीअं त सिंध जी आवाम खे हिकिड़ो सॾु ॾिनो वियो आहे 3 डिसंबर ते सिंध सक़ाफ़त ॾियारे जो। पहिरियां त चवंदुसि सॼे सिंध जे आवाम जो फ़र्ज़ु आहे पंहिंजे ॾियारे खे, पंहिंजी सक़ाफ़त खे मल्हाइनि ऐं इन सॾ ते ॿाहिरि निकिरनि, छो जो उहे क़ौमूं ज़िंदा रहंदियूं अॻिते जेके पंहिंजी सक़ाफ़त जी हिफ़ाज़त कनि ऐं चौकीदारी कनि। असां अॼु इहो फ़ैसिलो कयो आहे 3 इदारनि गॾिजी त इंशाअल्लाह 3 डिसंबर ते सकरण प्रेस क्लब जे आॾो हिकिड़ो जॉइंट प्रोग्राम कंदासीं, जंहिंमें बिल्कुलु सिंध जी सक़ाफ़त जे लिहाज़ सां हर प्रोग्राम थींदो ऐं सुगड़ बि हूंदा, शाइर बि हूंदा, फ़नकार बि हूंदा ऐं सिंध जी जेका तारीख़ी जेका तारुफ़ बि कुझु अदीब उन वक़्तु पेश कंदा। हिन इदारे इबरत जे ज़रिए सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। इन इदारे जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं हमेशह असांजे सकरण जे, नवाबशाह जे, सिंध जे हर इशू खे उथारियो आहे। ऐं इंशाअल्लाह असां 3 इदारा गॾिजी हिकिड़ो तारीख़ी प्रोग्राम कंदासीं। असां बिल्कुलु ई प्रोग्राम को बि सियासी तरीक़े सां ॿाहिरि रहंदो, हर तंज़ीम खे असीं दावत था ॾियूं सकरण जे, हर समाजी, हर सोशल वर्कर, हर जेके दोस्त आहिनि जेके पंहिंजी तालीमी फील्ड में या लेबर में या सक़ाफ़त में हर फील्ड में उन्हनि खे दावत आहे। इंशाअल्लाह 3 तारीख़ असां शाम जो 4 बजे हुननि जे इस्तक़बाल लाइ सकरण प्रेस क्लब मौजूदु हूंदासीं। महिरबानी। सैयद एहसान अली शाह, शहरी इत्तेहाद सकरण सदर। अर्ज़ु कंदो हलां त अॼु जेको असां हिते हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे गुल मोहम्मद साहब जे अॻुवाण में हिते मीटिंग थी गुज़री आहे, जंहिंमें असांजो प्रेस क्लब जो काज़ी जावेद ऐं असां शहरी इत्तेहाद जा दोस्त वेठा आहियूं। असां 3 डिसंबर ते जेको सख़ाफ़त जो प्रोग्राम रखियो आहे, सो उन लाइ ऐं हीअ सभिनी शहरनि खे जेके मुकमल असांजूं तंज़ीमूं उन्हनि खे हिन जे ज़रिए असीं दावत बि था ॾियूं त हीअ असां हिकिड़ा भला फ़नकार, सुगड़, अदीब ऐं हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम रखियो आहे जेको असांजो गैर सियासी आहे। सो उन सभिनि खे शरीक थी हीउ प्रोग्राम सभिनि ते फ़र्ज़ु लॻे थो, पूरे पाकिस्तान ते, पूरे सिंध खे माना हीउ लॻे थो जेको प्रोग्राम जिथे जिथे बि दोस्त कनि त ॾाढो बहितरीनु रहंदो। ऐं हिन लाइ बि असीं हिन जे ज़रिए दावत बि ॾियूं था त इंशाअल्लाह 3 डिसंबर ते भरपूर हिकिड़ो फ़नकार, बहितरीनु फ़नकार जेके पंहिंजो मुज़ाहिरो कंदा, जेके हिन प्रोग्राम खे इंशाअल्लाह बहितरीनु नमूने सां सभु गॾिजी करे इंशाअल्लाह हीअ 3 जेके असां दोस्त वेठा आहियूं, गुल मोहम्मद साहब, प्रेस क्लब, शहरी इत्तेहाद, इंशाअल्लाह भरपूर नमूने सां हिकिड़ो प्रोग्राम इंशाअल्लाह 3 डिसंबर ते करे ऐं बहरहाल दुनिया खे ॾेखारींदासीं त हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम हीअं थींदो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रज़ा मोहम्मद सियाल, सीनियर नायब सदर सकण प्रेस क्लब। जीअं त 3 डिसंबर ते सिंधी मीडिया पूरे सिंध में सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए रही आहे, उन जे लाइ सकरण प्रेस क्लब इहो फ़ैसिलो कयो त छो न हिते बि असां वटि हिकु शानदार प्रोग्राम कयो वञे, जंहिंजे लाइ असां हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन मोहतरम गुल मोहम्मद रिंद साहब ऐं सकरण शहरी इत्तेहाद जे सैयद एहसान अली शाह सां मशवरो कयो, जिन बि चयो त बाबा असांजो सहकार तव्हां सां गॾु आहे, असां तव्हां सां हर लिहाज़ सां गॾु आहियूं। जिन बि चयो त 3 डिसंबर ते असां सकरण प्रेस क्लब ते शानदार नमूने सक़ाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ॾींहं ते असां वटि अदीब, शाइर ऐं ॿिया मुख़्तलिफ़ सिंध जा भलोड़ फ़नकार मौजूदु हूंदा जेके पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निसार अहमद ख़ासकिली, सीनियर वाइस प्रेसिडेंट शहरी इत्तेहाद सकण। जीअं त अॼु जी मीटिंग जेका असांजी थी आहे हमदर्द ऑफिस में थी आहे, गुल मोहम्मद साहब जे ज़ेर सदारत, उन में शहरी इत्तेहाद सकरण ऐं प्रेस क्लब सकरण
ऐं हमदर्द ऑर्गेनाइज़ असां टिनी गॾिजी करे इहो फ़ैसिलो कयो आहे त असां 3 तारीख़ शाम जो असां सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं, जंहिंखे भरपूर नमूने सां सिंध लेवल ते बि असां इंशाल्लाह मल्हाईंदासीं। सिंध जा फ़नकार ऐं सिंध जा सुघड़, सिंध जा अदीब शाइर सभु घुराए इंशाल्लाह असां बहितरीनु प्रोग्राम कंदासीं। ऐं टिनी ऑर्गेनाइज़ेशन असां गॾिजी करे फ़ैसिलो कयो आहे त भरपूर नमूने सां असां इन सकाफ़त ॾियारे खे मल्हाईंदासीं। महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिते हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन, शहरी इताद सकण ऑर्गेनाइज़ेशन ऐं सकण प्रेस क्लब जे सरबराहनि जूं, जिन फ़ैसिलो कयो आहे त 3 डिसंबर सिंधी मीडिया जे सकाफ़ती सॾ खे प्रेस क्लब जे आगुर ते भरपूर नमूने मल्हायो वेंदो। उन जे लाइ 3 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी बि मुक़ररु कई वई आहे, जंहिंमें निसार अहमद ख़ासकेली, रज़ा मोहम्मद सियाल ऐं इक़बाल अहमद रिंदन जेके हिन सकाफ़ती ॾियारे खे मैनेज कंदा। कैमरामैन साहिब खान नूनारी सां गॾु क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।